फुल टॉक शो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, फुल टॉक शो में आऊं आहियां इमदाद चन्ना। नाज़रीन, अॼु असां सां जेको किरदारु मौजूदु आहे स्टूडियो में, उहो असांजे मुआशिरे जो हिकु अहिड़ो भयानक चेहरो आहे जिन केतिरा ई घर तबाह कया, ख़ानदान तबाह कया, माण्हुनि जा खीसा ख़ाली कया। अॼु असां सां स्टूडियो में जेको शख़्स आहे उहो आहे जाली आमिर। अस्सलाम वालेकुम साईं, कहिड़ा हाल आहिनि? वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। अॻे खुश आहियो? जी जी शुक्र। कीअं पई गुज़रे? बस मौला जी करम नवाज़ी। तव्हां असांजे नाज़रीन खे इहो ॿुधायो तव्हां पंहिंजे हिन धंधे जी शुरूआति जेको आहे सो कीअं कई, किथां खां कई? धंधो? अरे खुदा जो खौफ कर खुदा जो। धंधो न, खल्के खुदा जी खिदमत चओ। अच्छा, ख़िदमत ई सही, तव्हांजे चवण मुताबिक़ ख़िदमत। भला इन ख़िदमत जी जेका शुरूआति हुई उहा कीअं थी, उहा असांजे नाज़रीन खे थोरो तफ़सील सां ॿुधायो। अल्लाह पाक जन्नत नसीब करे बाबे साईं खे। हा बियो। हा, ऐं राति वारो कम बि ज़रूरु थियणु घुरिजे। बस वञो। हा, त पाण ॻाल्हि कई पे ख़िदमत जी। उहो ठीकु आहे, पहिरीं मूंखे इहो त ॿुधाए, हींअर जेको तव्हां कयो इहो छा हो? थोरो इन जे बारे में ॿुधायो सही, छा हो इहो? इन रमज़ खे तूं कोन पुॼंदे जवान, ही मुंहिंजा मोकिल हुआ। ख़ल्के ख़ुदा जी ख़िदमत में मुंहिंजा मददगार हूंदा आहिनि, जेके मूंखे हाल खां वाक़ुफ़ कंदा आहिनि। ख़ल्के ख़ुदा जो कमु मूं सां गॾु कंदा आहिनि। त पाण ॻाल्हि पे कई बाबे मरहूम जी। बाबा मरहूम पंहिंजी हयातीअ में इहो कमु मुंहिंजे हवाले करे छॾियो हो। बाबो साईं वॾो कमाल जो आमिल हो, ॾेह मशहूर हुयो साईं। ऐं जॾहिं बीमार थियो त बांह खां वठी मूंखे पाण सां गॾु विहारे छॾियईं ऐं चयाईं त बाबा, अॼु राति तोखे मूं सां गॾु हलणो आहे। जीअं आधी राति थी, बाबे अची मूंखे निंड मां उथारियो ऐं बांह खां वठी ॻोठ जे भरिसां वॾो कब्रिस्तान आहे, उते वठी वियो ऐं मुक़ाम में हिकिड़ो वॾो वड़ हुयो, जेको पुराणो बि हुयो, वॾो बि हुयो। उन हेठां अची विहारियो ऐं उते गोल हिकिड़ो दाइरो ठाहे तटे मंत्र पढ़ाई ऐं पोइ इन भयानक ऊंधाईअ में दहशत वारी राति में मूंखे अकेलो छॾी ऐं थियो रवानो। पोइ साईं इहो गोल दाइरो ऐं असीं ऐं विर्त मंत्रनि जा, पोइ त साईं पाण हिन दुनिया में जहिड़ो हुआसीं बि कोन। अच्छा, हाणे इहो ॿुधायो तव्हां त तव्हां वटि माण्हू कहिड़ा कहिड़ा अचनि था पंहिंजा जेको आहे सो कमु कयो? अरे निभागा, अरे हथनि में ज़ोर कोन अथई छा? साईं ज़ोर त ॾियां पियो न। ज़ोर लॻा। हा साईं, तव्हां छा पिया चयो? कहिड़ा कहिड़ा माण्हू था अचनि असां वटि? जी, इहो पुछो त कहिड़ा कहिड़ा माण्हू नथा अचनि। असां वटि ऑफिसर अचनि था प्रोमोशननि लाइ, सियासतदान अचनि था इलेक्शन खटण जे लाइ, आशिक माशूकनि खे मारण जे लाइ अचनि था, नौजवान छोकिरा ऐं छोकिरियूं शादियूं मुरादियूं करण जे लाइ अचनि थियूं। अच्छा, इहो ॿुधायो हाणे त तव्हां वटि जेके क्लाइंट या ग्राहक जेके अचनि था पंहिंजे कम जे हवाले सां, त उहे कहिड़ा हूंदा आहिनि क्लाइंट? मतिलबु तादाद वधीक कंहिंजो हूंदो आहे? मर्द वधीक हूंदा आहिनि या औरतूं वधीक हूंदियूं आहिनि? बाबा, जे वधीक पुछी थो
औरतुनि जो तइदाद मिड़े सवायो अथई मर्दनि खां। अच्छा, त उहे औरतूं कहिड़ा मसइला खणी अचनि थियूं पाण जेके हल कराइण लाइ तव्हां वटि? बाबा, औरतुनि जा मसइला इहे आहिनि त मुड़ुस खे मुठ में करे ॾे, माउ खे, भेण खे, भाउ खे असली लेखे ई न, ऐं जेको कमाए ओॾी मूंखे। जे वरी ॿ शादियूं आहिनि त पोइ चवंदियूं अहिड़ो तावीज़ ॾे जो रन उफट मरे, अॼु मरे त सुभाणे ॿियो ॾींहुं थिए, या वरी अहिड़ा हालात पैदा करे ॾे जो मुड़ुस पाण ई तलाक ॾेई छॾेसि। अच्छा, तव्हां नथा सम्झो त कंहिंजो घर ख़राबु कराइण, कंहिंखे माराइण, कंहिंखे तलाकूं ॾियाराइण या अहिड़े क़िस्म जूं जेके शयूं आहिनि, जेके कम आहिनि, उहे ग़लति न आहिनि, ॾोह न आहे उहो? तव्हांखे नथो लॻे? चओ भाउ, कहिड़ो ॾोह आहे मुंहिंजो? पुलिस पई ॾींहं ॾिठे जो माण्हू मारे, उन्हनि खे त केरु कुझु कोन थो चवे, ऐं नशो घिटिन में सरेआम पियो हले। माण्हू थेलियूं वठो, गिड़कायो, घर में अचो, मायुनि खे पादरनि जो फहको पिया था कनि, ऐं मायूं बेज़ार थी पछाड़ी में तलाकूं थियूं वठनि। इन में बि मुंहिंजो ॾोह आहे छा? असां त ख़िदमत था कयूं बाबा, थोरो तावीज़ लिखी बसि। अच्छा, हाणे इहो ॿुधायो त तव्हांखे ख़बर कीअं थी पए त को माण्हू आयो तव्हां वटि, को पंहिंजो मसइलो खणी, का वारदात थी आहे, का चोरी आहे, को धाड़ो आहे, कुझु बि आहे, तव्हां हुनखे ॿुधायो छॾियो त केरु मुलविस आहे? इहा ख़बर तव्हांखे कीअं थी पए? कहिड़ा सोर्सिस आहिनि, कहिड़ा ज़रिया आहिनि जो तव्हांखे ख़बर पए थी? इन जे हवाले सां थोरो ॿुधायो असांखे। हा, इहा कई अथई न कम जी ॻाल्हि, हाणे आयो ई पेर ते। चवनि इहे मोकिल आया हा न, इहे असांजे हथ में काबू हूंदा आहिनि, अच्छा, मुठ में हूंदा आहिनि, इहे ई असांखे ॿुधाईंदा आहिनि छा थियो आहे, कीअं थियो आहे, किथे थियो आहे, छा ला थियो आहे, छो थियो आहे, असीं बयानु कंदा आहियूं। इहा असांजी ताक़त आहे, इहे असांखे ॿुधाईंदा आहिनि। अच्छा, हा नाज़रीन, अॼोकी असांजी ही तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, ही जेको किरदारु हो, इन जी ॻाल्हि ॿोल तव्हां ॿुधी। यकीनन असांजो प्रोग्राम तव्हांखे पसंदि आयो हूंदो। इन प्रोग्राम मुतालिक़ सजेशन हुजे, राय हुजे, त असांजे इन यूट्यूब चैनल फन पोलो ते पंहिंजी उन राय जो ज़रूरु इज़हार कंदा। ईंदड़ प्रोग्राम ताईं असांखे ॾींदा इजाज़त। तेसि ताईं अलाह वाई।